आयो लाल सभई चओ झूलेलाल। झूलेलाल साईं अहिड़ा आहिनि जेके ॻणे बिना ॾींदा आहिनि ऐं हिकु पाण आहियूं जेके झूलेलाल साईंअ जो नाम बि ॻणे ॻणे वठंदा आहियूं। 16 सवाल जो सही जवाबु आहे डी। श्री अमरलाल खे भोलेनाथ चयो, तव्हां पाण गुरु आहियो, तव्हां पाण चेला आहियो। सवाल 17 महादेव सुजान नाथ जी कथा ॿुधाई। उहा कथा कंहिंमें लिखियल आहे? ए अग्नि पुराण, बी भविष्य पुराण, सी पद्म पुराण, डी गरुड़ पुराण। हिन सवालनि जो सही जवाबु राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाबु लिखंदा उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वेंदो। कंहिं पुछियो उमिरि ऐं ज़िंदगी में छा फ़र्क़ु आहे? सुंदर जवाबु, जेका झूलेलाल साईंअ जे बिना गुज़री उहा उमिरि, जेका झूलेलाल साईंअ सां गॾु गुज़री उहा ज़िंदगी। सभई चओ जय झूलेलाल।